अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामिन कलाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो तज़किरो हली रहियो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते जॾहिं पहिरीं वही नाज़िल थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूअत जो जॾहिं ऐलान कयो त उन वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इब्तिदा में मख़फ़ी तरीक़े सां तबलीग कंदा हुया। जॾहिं सन 3 हिजरी थी, तक़रीबन सन 3 नबूअत जो 3 साल थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरेआम तबलीग करणु शुरू करे ॾिनी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ां आयूं, सहाबा खे तकलीफ़ां आयूं। तकलीफ़ां ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, हिकिड़ियूं ज़िबानी, ॿियूं जिस्मानी। कॾहिं माण्हू कंहिं घटि वधि ॻाल्हायो, कंहिं तानो ॾिनो, कंहिं गार गंद ॾिनी, इहा ज़िबानी तकलीफ़ हूंदी आहे। ॿी तकलीफ़ हूंदी आहे जिस्मानी, कंहिं तीर हयूं, कंहिं तलवार हई, कंहिं नेज़ो हयूं, कंहिं ज़ख़्म ॾिनो, इहा जिस्मानी तकलीफ़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा खे ॿई तकलीफ़ां ॾिनियूं वयूं हुयूं। ऐं जिस्मानी जेका तकलीफ़ हूंदी आहे उहा अञा घटि तकलीफ़ हूंदी आहे। जेका माण्हू ज़िबानी तकलीफ़ ॾींदो आहे न, तानो वग़ैरह, का गार गंद, का ग़लति शइ ज़बान मां कढी ॿिए खे तकलीफ़ ॾींदो आहे, इहा ज़बान वारी तकलीफ़ इहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे। इन जे कारण जीअं मिसाल मशहूरु आहे, जराहातुस सिनान लहल तियामू वला यल्ताम मा जरहल लिसानो, त जेके तीर तलवारुनि जा ज़ख़्म हूंदा आहिनि उन्हनि जो त पूरा हूंदो आहे, उहे त भरिजी वेंदा आहिनि, उहे त छुटी वेंदा आहिनि, लेकिन ज़बान जा जेके ज़ख़्म ॾिनल हूंदा आहिनि उहे कॾहिं कोन छुटंदा आहिनि। इहो तजुर्बो बि आहे। कोई झेड़े में कंहिंसां विड़ी पए, मिट माइट, अलाह न करे कॾहिं जेकॾहिं कोई झेड़ो थी पए, मिट माइट हिक ॿिए खे चंबा बंबा आहियूं, कंहिं कंहिंजो हथु कटियो, कंहिं कंहिंजो कुझु कयो, त इहे ज़ख़्म आख़िरकार छुटी बि सघनि था, विसरी बि सघनि था। पर जेके ज़बान सां ताना ॾिनल हूंदा आहिनि न, भली फ़ैसिला थी वञनि, इहे ताना कोन विसरदा आहिनि। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिस्मानी बि तकलीफ़ ॾिनी वई, नबी साईं खे ज़बानी बि तकलीफ़ ॾिनी वई हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत जो ऐलान करण जे लाइ, तौहीद जो ऐलान करण जे लाइ काबतुल्लाह में पहुता। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सरेआम तबलीग पे कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो त अल्लाह अकेलो आहे, उनजी इबादत कयो। हे बुत छा आहिनि? हाणे अंदाज़ो कयो, 300 बुतनि जे दरमियान काबतुल्लाह में बीह करे इन्हनि बुतनि खे कूड़ो चवणु ऐं अल्लाह ताला खे सचो चवणु, इहा हिकिड़ी वॾी दिलि पई खपे जेका अल्लाह ताला नबी खे ॾिनी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा दावा पेश कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा दावत ॾिनी उन काफ़िरनि खे, त उन वक़्तु कोई काॾों आयो, कोई काॾों आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ख़्मी कयूं। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी हुयो, हारिस बिन अबी हाला, उहो अची करे नबी साईं खे बचाइण जे लाइ वेझो जो आयो, त कंहिं हेॾो तलवार हई, कंहिं हेॾो तलवार हई, उन हारिस बिन अबी हाला सहाबी खे उन शहीद करे विधो। इस्लाम में पहिरियों जेको खून वहायो वियो आहे, हारिस बिन अबी हाला जो वहायो वियो आहे। इस्लाम जी पहिरीं औरत जेका शहीद थी आहे, बीबी सुमैया, नबी साईं जे इस्लाम जो पहिरियों जेको शहीद सहाबी आहे, उनजो नालो हारिस बिन अबी हाला आहे। त उनखे तलवारूं हयूं, वीचारो शहीद थी वियो। त अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वक़्तन फ़वक़्तन जेको आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तकलीफ़ां ॾिनियूं वयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे त मुखालफ़त कई वई। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह में सजदे में हुया त उक़बा बिन अबी मुईद, इहो हिकिड़ो मके जो सरदार रही चुको आहे, काफ़िर, त इन चयो त हाणे मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो त कीअं थो जेको आहे त हिकिड़ी तौहीन कयां। उठ जी ओझरी खणी आयो, उहा जंहिंमें रत ऐं गंदगी लॻल हुजे, उहा ओझरी खणी करे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हुया। सजदे में वञी करे मथों जो ओझरी विधाई, त ओझरी एॾी त वज़नी हुई, हिकु त उन में ग़लाज़त ऐं अहिड़ी तरह गंदगी पंहिंजी जॻह ते लॻल हुई, ॿियो त एॾी त उहा वज़नी हुई जो नबी साईं सजदे मां उथी कोन पिया सघनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हुया, मथों ओझरी पयल हुई,
अम्मा फातिमा ख़ातून जन्नत के ख़बर पई। अम्मा फातिमा आई ऐं उन ओजरी के मथे कयईं ऐं जेको आहे त अम्मा फातिमा जेको आहे त उन्हनि ज़ालिमनि खे बददुआऊं हयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जॾहिं मथे उथिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि खे बददुआ आई। हाणे ॻाल्हि सम्झो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतल लिल आलमीन आहिनि। नबी साईं कॾहिं बि कंहिं बि नबी साईं खे तकलीफ़ ॾींदा आया, साहबा फरमाइनि त नबी साईं सां जंहिं बि पंहिंजी जिस्मानी नबी साईं खे तकलीफ़ ॾिनी, नबी साईं कॾहिं बि कंहिंखे बददुआ न ॾींदा आया। पर जॾहिं दीन जो मामिलो हूंदो हुयो, अल्लाह जी तौहीद जो मामिलो हूंदो हुयो, अल्लाह जे दीन इस्लाम जो मामिलो हूंदो हुयो, पोइ नबी साईं उनखे जेको आहे त बददुआ ॾींदा आया। नबी साईं खे पाण तकलीफ़ मिलंदी, नबी साईं कंहिंखे बददुआ न ॾींदा आया। नबी साईं जे दीन जे ख़िलाफ़ वर्दी कोई कंदो हुयो, पोइ नबी साईं उनखे बददुआ ॾींदा आया। इन जा ॿ मिसाल मां तव्हांखे अर्ज़ु कयां। ताइफ़ जो मैदान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनी वई, हता कि नबी साईं खे एतिरो त पथराव कयो हुयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक खून में रंगीन थी वई। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे फ़रिश्तो हाज़िर थियो आहे। साईं हुकुम कयो त ताइफ़ जी पहाड़ुनि खे मिलाए वञे, चकी जीअं पीसियो वञे, इन क़ौम खे ग़ज़बनाक जी अज़ाब ॾिनो वञे, इहा क़ौम ॿिनि पहाड़ुनि जे विच में चीबाजी ख़तम थी वञे। नबी साईं फरमायो, न मुंहिंजा रब इन जे मथां रहम जी निगाह फरमाए। या अल्लाह, हे नथा ॼाणनि, हे मूंखे नथा ॼाणनि, हे नथा मालूम करनि, पर कहिड़ी ख़बर हिननि जे नस्लनि में अची करे मां मुहम्मद जे दीन जी जेको आहे त तारीफ़ बणिजी वञे, उन्हनि खे सुञाण अची वञे। ऐं थियो बि ईअं जो हाणे ताइफ़ इस्लाम जो हिकिड़ो मर्कज़ आहे। त बहरहाल त नबी साईं खे माना पंहिंजी तकलीफ़ आई, नबी साईं उन्हनि खे माफ़ पिया करनि। पर ॾिसो ग़ज़वे ख़ंदक, उहो खॾ वारी जेका ग़ज़वो हुयो, त उते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़िरनि एतिरो त परेशान कयो साईं जन खे, जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी टे पहर जी निमाज़ क़ज़ा करे छॾियो। माना एतिरो त मसरूफ़ साईं खे रखियो जो टे पहर जी निमाज़ जो वक़्तु बि साईं खे कोन ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते हथ कयां। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मल्ल अल्लाह कुबूरहुम व बुयूतहुम। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अल्लाह ताला इन जे घरनि खे, अल्लाह ताला इन्हनि जे जेको आहे त क़ब्रुनि खे, साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, नार बाहि साईं भरे छॾे, शगलूना अन सलातिल वुस्ता, इन असांखे टे पहर जी निमाज़ खां परे करे छॾियो आहे। अल्लाह ताला इनखे हलाक करे छॾे। ॻाल्हि छा हुई? ॻाल्हि हुई दीन जो मामिलो अची वियो, टे पहर जी निमाज़ जो मामिलो अची वियो। त निमाज़ दीन हुयो, जॾहिं दीन जे ख़िलाफ़ कोई थींदो हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बददुआ हणंदा आया। बाक़ी नबी साईं पंहिंजे तरफ़ नबी साईं खे जंहिं तकलीफ़ ॾिनियूं, नबी साईं उनखे दरगुज़र करे माफ़ कयो आहे। पर अॼु जे हिसाब सां जेकॾहिं कोई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में कोई लफ़्ज़ चवंदो त इनशाअल्लाह उनजी ज़ुबान काकरे खां कढी वेंदी। छो त नबी साईं पाण ज़िंदगी में हुया, नबी साईं पंहिंजे दुश्मन खे माफ़ पिया करनि, उहो नबी साईं जे पंहिंजी ज़िंदगी जो मसइलो। पर हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वया, नबी साईं ख़ुदि असांजे ईमान जो मसइलो आहे। त ईमान जे बारे में कॾहिं बि का घटिताई कोन थींदी आहे। त बहरहाल त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बर्दाश्त कया। ऐं नबी साईं जेके उहे बादशाह जेके सरदार हुया, नबी साईं हिकु हिकु जो नालो खणी करे उन्हनि खे फरमायो त तव्हां हलाक थींदव। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रावी आहे हदीस जो, बुखारी शरीफ़ में हीअ हदीस मौजूद आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो त बदर जे मक़ाम ते, जंगे बदर में, छो त जंगे बदर आहे, बदर मक़ाम जो बि नालो आहे, त उन जंगे बदर में मां ॾिठा जिन खे नबी साईं बददुआ आई, उहे सभु जेको आहे त उते हलाक थी विया, जेको बचो बि उहो बि हलाक थी वियो। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जे बारे में जेकॾहिं कोई घटि वधाई कंदो हुयो, पोइ नबी साईं उनखे जेको आहे त हलाकत जी बददुआ हणंदा आया। पर जेकॾहिं नबी साईं खे पंहिंजी तकलीफ़ ॾिनी, नबी साईं बर्दाश्त कंदा आया। त बहरहाल अहिड़ी तरह सां हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ कयो। तवाफ़ कंदे जीअं पहिरियों चकर हयूं, कुरैशी जेके काफ़िर नबी साईं खे घटि वधि ॻाल्हाइनि, ॿियो चकर हयूं, घटि वधि ॻाल्हाइनि। ॿियो ॾींहुं थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इबादत पिया करनि, इहो ई उक़बा बिन अबी मुईत अची करे पोइ हितों जेको आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चादर विधई, नबी साईं खे घुटो ॾेई पाण ॾे छिके पियो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो, उन इहे लफ़्ज़ चयनि, अतक़तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह, छा तव्हां उन माण्हू खे था मारण जी कयो, उन माण्हू खे क़त्ल करण जी था कयो जंहिंजी सिर्फ़ु इहा ई दावा आहे त अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह आहे, उन खां सवाइ कोई बि रब न आहे, कोई बि महबूद न आहे। जुर्म हुनजो इहो आहे जो अल्लाह जी दावा तूं करे, छा हुनजो इहो जुर्म था, हिन जे कारण हुनखे मारियो था। ऐं इहे लफ़्ज़ फ़िरऔन जे ख़ानदान मां हिकिड़े मोमिन शख़्स मूसा अलैहिस्सलाम जे बारे में चया आया। क़ुरान जी दामन में इहो जेको आहे त सूरत गाफ़िर जे अंदरि इहे लफ़्ज़ लिखियल आहिनि त तव्हां जेको आहे त अहिड़े माण्हू खे था क़त्ल कयो
जेको चए थो त मुंहिंजो रब अलाह आहे, फिरौन चयो न मां मूसा खे क़तल कराईंदुमि, त उहो फिरौन जे ख़ानदान में ई माण्हू उथी बीठो चए थो त जेको आहे त हिन मर्द खे छो था क़तल कयो, हिन जो ॾोह कहिड़ो आहे, ॾोह इहो अथसि चए थो त मुंहिंजो रब अलाह आहे। त नबी साईं जो ॾोह कहिड़ो हुयो, ॾोह काफ़िरनि वटि इहो ॾोह त कोन्हे, पर काफ़िरनि वटि ॾोह इहो हुयो जो हे रब जी दावा छो थो करे त अकेलो अलाह छो आहे, हे बि बुत आहिनि। त नबी साईं फरमायो ॿियो कोई कोन्हे अलाह सां, वहदहू ला शरीक, अलाह जी ज़ात आहे। त उन्हनि रसूलुल्लाह खे छॾे करे हज़रत अबू बकर जॾहिं छॾाइण आयो त हज़रत अबू बकर खे वरितो अथऊं, जो सीरत जे किताबनि में अचे थो, अलामा हलवी, अलामा जेको आहे त शिबली नोमानी, ॿिया सीरत जे किताबनि वारा लिखनि था त हज़रत अबू बकर खे हुननि मारियो आहे, हज़रत अबू बकर जो अॻियो दिमाग़ मुबारक फाड़ियो अथऊं, अॻियो रत मुबारक वही आई आहे। त माना इस्लाम जी इब्तिदा में जेको बि मुस्लमान थिए पियो उनखे तकलीफ़ां अचनि पियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूदु हुया, काबतुल्लाह में इबादत पिया करनि। अबू जहल चयो जेकॾहिं हाणे मां हिन नबी साईं खे ॾिठो न काबतुल्लाह में इबादत कंदे, पत्थर हणंदो था, वॾी जिंब खणी करे हणंदो था। नबी साईं आया इबादत करनि पिया, अबू जहल पत्थर एॾी जिंब खणी करे हीअं हणेसि पियो नबी साईं खे, पर हथ उते शल थी विया, साम्हूं काफ़िर बीठा त चवंदा अबू जहल हणे छो नथो। अबू जहल मोटी आयो, पत्थर किरी पियो, चई यार मां छा कयां, जेकॾहिं इन नबी खे हणां थो मां पत्थर। टे रिवायतूं ईंदियूं आहिनि। हिकु रिवायत में अबू जहल चए थो त मां जॾहिं पत्थर हणां पियो, साम्हूं ॾिसां पियो त हिकिड़ो उठ बीठो आहे ख़तरनाक, उन जहिड़ो उठ मां ख़तरनाक ॾिठो ई कोन्हे। वॾा वॾा जेको आहे त हुनजा ॾंद आहिनि, वॾो कदु अथसि, उहो मूंखे खाइण जी थो करे। ॿी रिवायत में ईंदो आहे अबू जहल चए थो त साम्हूं मां ॾिठो त खॾ आहे। टी रिवायत में ईंदो आहे मां ॾिठुमि त साणो धरती खां वठी करे आसमान ताईं दीवार ठही वई आहे, मां हिन नबी खे कीअं थो क़तल करे सघां। नबी साईं फरमाए जेकॾहिं इहो जिंब हणे आहे न, फरिश्ता इन जा टुकड़ा टुकड़ा करना, तव्हां पाण ॾिसो आहे। त बहरहाल ॻाल्हि इहा आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़्तलिफ़ वक़्तनि फ़वक़्तनि कहिड़ियूं कहिड़ियूं न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ां ॾिनियूं हुयूं। इस्लाम जे ख़ातिर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ां ॾिनियूं हुयूं। ज़ुल्मजाद हिकिड़ी बाज़ार आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते वञनि था, मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू अची करे उते अचनि था वापार वग़ैरह जे हिसाब सां। नबी साईं चवंदा था वञनि त ला इलाहा इल्लल्लाह चओ, कामयाबु थी वेंदव। त पोइ तो हिकिड़ो शख़्स आहे अबू लहब, नबी साईं जो चाचो, उहो चए थो त इन जी ॻाल्हि न मञियो, हे नऊज़ बिल्लाह हिकिड़ो चरियो आहे, हिकिड़ो पागल आहे, दीवानो आहे, इन जी ॻाल्हि न मञियो नबी साईं जी। माण्हू पुछंदा हे केरु आहे, चए इहो इन जो ई चाचो आहे। त माना चाचनि बि न मञियो, छाजे कारण, इहो ई चाचो। तव्हांखे मां सीरत जे पहिरनि दर्शन में इहो थी गुज़रियो आहे, नबी साईं जॾहिं ॼमियो हुयो, पैदा थिया हुया, बीबी सुवैबा जंहिं नबी साईं खे थञ पी आयो हुयो, अबू लहब जी जेका त बानी, अबू लहब खे जॾहिं अची चए त तुंहिंजो भाइटियो ॼमियो आहे, सो अबू लहब ख़ुशी मां मापे न पियो, चए वारो कर मां तोखे आज़ादु कयो। त अबू लहब रसूलुल्लाह जे ॼमण ते एॾी ख़ुशी कई, पर ॻाल्हि इहा आहे त वरी रसूलुल्लाह जॾहिं अलाह जी ॻाल्हि कई पोइ सभु दुश्मन थी विया, वरना सभु रसूलुल्लाह खे मञनि पिया। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जी ॻाल्हि कई त इहे सभु दुश्मन थी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर में मौजूदु आहे, साईं जन जीअं जो दरवाज़ो घर जो खोलनि था त ॾिसनि था त दरवाज़े ते के गलाज़तूं उछले था वञनि, के गंद था उछले वञनि। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे लठ मुबारक सां पासे करे चवनि पिया, नबी साईं फरमायो पाड़े जो त हया कयो न। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकॾहिं का देगड़ी पचाई वञे, का भाॼी वरी भाॼी में उहो गंद उछले वञनि। त एॾियूं माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वक़्तनि फ़वक़्तनि तकलीफ़ां ॾींदा रहिया ताइफ़ जे मैदान में ॾिसो। बहरहाल अक्सर कमो पेश इहे सन 4 हिजरी जा वाक़िया आहिनि, बाक़ी अॻियूं अचनि था वाक़ियात, वरी नबी साईं जूं ॿियूं तकलीफ़ां, सहाबा जे मथां कहिड़ियूं तकलीफ़ां आयूं उहे अॻिते अचनि थियूं। बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु पए कयुमि त इस्लाम जे ख़ातिर मुख़्तलिफ़ तकलीफ़ां ॾिनियूं वयूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ़ जे अंदरि हिकिड़ो मुस्तक़िल बाब क़ाइमु कयो आहे, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ुनि ऐं सहाबा जे तकलीफ़ुनि जा वाक़ियात उन नक़ुल कया आहिनि। अहिड़ी तरह सां मौलाना नूरुल हसन बुखारी हिकिड़ो किताबु लिखियो आहे, मज़लूम सहाबा की दास्ताने, उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके इस्लाम जे ख़ातिर जेको अंत तकलीफ़ां ॾिनियूं हुयूं, सहाबा खे इस्लाम जे ख़ातिर जेके तकलीफ़ां ॾिनियूं हुयूं, उन वॾी दर्द अंदाज़ में उन किताब में उन्हनि जा वाक़ियात लिखिया आहिनि। उहे बि जेकॾहिं उन किताब माण्हू पढ़े त ख़बर पइजी वेंदसि त रसूलुल्लाह ऐं सहाबा कहिड़ियूं इस्लाम जे बारे में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सहाबा ऐं रसूलुल्लाह जी क़ुर्बान जो क़दुरु नसीब अता फ़रमाए। असां जेकॾहिं अम्मा जी गोद में कलमो पढ़ियो आहियूं, जेकॾहिं असां अम्मा जे पेट में मुस्लमान थी आया आहियूं, इहो यकीन ॼाणियो सहाबा जी क़ुर्बानी जो सदको आहे, रसूलुल्लाह जी क़ुर्बानी जो सदको आहे। वरना सहाबा कहिड़ो उन्हनि जो कसूर हुयो, सिर्फ़ु ला इलाहा इल्लल्लाह चवनि पिया, उन्हनि खे तकलीफ़ां पियूं ॾिनियूं वञनि। अॼु त असां ॾिसो, अॼु असां जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह चवंदा त हर को चवंदो यार ज़िक्र थो करे, हर को मुबारक ॾींदो, पर कमाल तॾहिं आहे न सहाबा ला इलाहा इल्लल्लाह चवनि पिया, इन ला इलाहा इल्लल्लाह जे कारण उन्हनि खे तकलीफ़ आयूं। हयाती रही त इंशाअल्लाह वरी मथे दर्स में जेको आहे रसूलुल्लाह ऐं सहाबा जी तकलीफ़ुनि खे बयानु कयो वेंदो त केॾियूं उन्हनि तकलीफ़ां बर्दाश्त कयूं।